अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां ज़ाहिद अली तहीम तव्हां ॾिसी रहा आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों, अज जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के शहरयार अली ऐं फ़ाइज़ा अली जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अज जे हिन वीडियो में उन्हनि दोस्तन जे लाइ खुशखबरी खणी आयो आहियां जेका दोस्त फ़ाइज़ा अली ऐं शहरयार जे आवाज़ के पसंद कंदा आहिनि। उन्हनि दोस्तन जे लाइ खुशखबरी आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के हिक नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो के लाइक नाहे कयो तो मुझी वीडियो के लाइक कयो ऐं वीडियो पसंद अचे तो कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। तो मां तव्हां दोस्तन के ॿुधाईंदो हलां त शहरयार अली ऐं फ़ाइज़ा अली जो हिक भेरो ॿीहर कसीदो अची रहियो आहे ड्यूट में। दोस्तों, हुन कसीदे जा बोल कहिड़ा आहिनि इहो भी मां तव्हां दोस्तन के ॿुधाईंदो हलां। दोस्तों, हुन कसीदे जा बोल आहिनि, ये फ़कीर पुकारे अली अली, ये फ़कीर पुकारे अली अली। दोस्तों, ही कसीदो तमाम जल्द रिलीज़ कयो वेंदो शहरयार अली जे यूट्यूब चैनल ते। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तन के ही वीडियो पसंद आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तन के ही वीडियो पसंद आई आहे तो मुझी वीडियो के लाइक कंदा ऐं कमेंट ज़रूर कंदा। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन के खुश रखे ऐं सदाईं आबाद रखे।